अस्सलाम वालेकुम नाज़रीन, आवाज़ न्यूज़ में भलीकार मया गज़ाला अब सभ खां पहिरियां हिकु नज़र हेडलाइंस ते। इलेक्शन कमीशन 8 साल ॿुधणी खां पोइ तहरीक इंसाफ़ जे फॉरेन फंडिंग केस जो फ़ैसिलो महफ़ूज़ करे वरितो। चीफ इलेक्शन कमिश्नर जो चवणु आहे त तहरीक इंसाफ़ जो फॉरेन फंडिंग वारो केस फाइनल थी वियो आहे। हिन केस जो फ़ैसिलो इंसाफ़ ऐं उसूलनि ते ॿधलु हूंदो। चाहियूं था त ॿियनि जमायतुनि जा केस बि मुकमल कयूं। मुल्क खे जमहूरी तरीक़े सां मज़बूत करणो आहे, वोटरनि जो एतमाद बहाल करणो आहे। चीफ इलेक्शन कमिश्नर पारां केस जे फ़ैसिले लाइ को हतमी वक़्तु न ॾिनो वियो। पीटीआई फॉरेन फंडिंग केस जी दरख़्वास्त गुज़ार अकबर एस बाबर चयो आहे त इंशाअल्लाह हू हिन केस में सुरख़ुरू थींदा। 8 सालनि में 190 जे लॻभॻि ॿुधणियूं थियूं। उमीद आहे त इलेक्शन कमीशन ही तारीख़ी मौक़े ते न विञाईंदो ऐं डप बिना फ़ैसिलो कंदो। इलेक्शन कमीशन जे दबंग फ़ैसिले सां सियासत बदिलजी वेंदी। पीटीआई अॻवान फारूक हबीब जो चवणु आहे त इलेक्शन कमीशन तस्लीम कयो आहे त ही पाबंदी मढ़ियल फंडिंग जो केस आहे। उन में कंहिं सियासी जमायत ते पाबंदी नथी लॻाए सघिजे। इलेक्शन कमीशन खे समूरियुनि सियासी जमायतुनि जो फ़ैसिलो गॾाए ॿुधाइणु घुरिजे। तवाज़ुन क़ाइमु करणु इलेक्शन कमीशन जी ज़िम्मेवारी आहे। सिंध जे वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह जी सदारत हेठि मकानी चूंडनि में अमन अमान जे हवाले सां इजलास। वॾे वज़ीर खे आगाही ॾिनी वई त चइनि डिवीज़नुनि जे 14 ज़िलनि में 8724 पोलिंग स्टेशन्स क़ाइमु थींदियूं, जिन में 1985 इंतिहाई हसास, 3448 हसास ऐं 3291 नॉर्मल पोलिंग स्टेशन्स आहिनि। सिंध पुलिस जे 26545 एहलकारनि खे मुक़ररु कयो वेंदो। वॾे वज़ीर जो चवणु आहे त अमन ते का बि सौदेबाज़ी न कई वेंदी। पोलिंग वारे ॾींहुं हथियारनि ते मुकमल पाबंदी हूंदी। वॾे वज़ीर ट्रेनिंग सेंटर्स, सीटीटी क्राइम ब्रांच, एसआरपी जे बि पुलिस फोर्स पोलिंग स्टेशन्स ते लॻाइण जी मंज़ूरी ॾेई छॾी। चूंडुनि वारे ॾींहुं हथियारनि जी नुमाइश ते पाबंदी लॻाइण। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ सां वफ़ाक़ी वज़ीर शाज़िया मरी जी मुलाक़ात। मुल्क जी सियासी ऐं मुआशी सूरतयाल ते ख़यालनि जी ॾे वठि। शाज़िया मरी वज़ीर आज़म खे बेनज़ीर इनकम सपोर्ट प्रोग्राम जे जारी मनसूबनि ते अॻभराई खां आगाही ॾिनी। वज़ीर आज़म जो चवणु आहे त मुआशी तौर ते पुठिते पयल तबिके खे रिलीफ फ़राहम करणु हुकूमत जी अवलीन तरजीह आहे। ईंदड़ माली साल में अटे, खंडु, गिह, दालियुनि ऐं चांवरनि ते टारगेटेड सब्सिडी ॾिनी वेंदी।